अस्सलाम वालेकुम नादरीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नादरीन, तव्हांखे टिंडोवालहयार खां ख़बर ॾींदा हलूं त टिंडोवालहयार में कारोबारी ज़िंदगी बेहाल थींदे मार्केटुनि में अवाम जो समुंड खिली पियो। नंढे वॾे ताजरनि दुकानदारनि जे चेहरनि ते ख़ुशी नज़र अची रही हुई। पूरे सिंध जी टिंडोवालहयार में बि कारोबारी ज़िंदगी बेहाल थींदे ई रौनकूं बेहाल थी वियूं। हुकूमत पारां जारी कयल SOPs खे हवा में उॾाए छॾियो ऐं बाज़ार में अवाम जी रश कपड़नि जूतनि कॉस्मेटिक्स समेत नंढनि वॾनि दुकाननि ते ख़रीदारीअ जो रश रही। शहर जे तमामु रोडनि ते 50 ॾींहंनि जे लॉकडाउन खां पोइ ज़िंदगीअ जो फीतो हिकु दफ़ो ॿीहर हलणु शुरू थियो। तमामु रोडनि रस्तनि ते ट्रैफ़िक जाम रही। उन खां अलावा एहसास किफ़ालियत प्रोग्राम सेंटर ते अवाम जी बेपनाह रश, जंहिंमें औरतूं मर्द ऐं ॿारड़ा टोलियुनि जी सूरत में नज़र आया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर नदीम बुलेदी, हक़सत न्यूज़, टिंडोवालहयार।